दोस्तों हींअर जेको मां तव्हांखे रिकॉर्ड ॿुधायां थो उहो आहे सिंधी फिल्म पनो वकील जो रिकॉर्ड। हीअ फिल्म 1970 में रिलीज़ थी हुई। फिल्म जो डायरेक्टर एस.एम. नसीम हुयो। फिल्म जो हीरो कुर्बान जिलानी हुयो, हीरोइन शहज़ादी ऐं विलन हुयो वसीम। हिन फिल्म में मोहम्मद यूसुफ, रुना लीला, निगर सीमा गाना ॻाया, पर हिकिड़ो गानो मैडम नूरजहान खां बि रिकॉर्ड करायो वियो हो। फिल्म जो मूसीक़ार हुयो ग़ुलाम अली। मैडम नूरजहान जो हीउ गानो तमामु ख़ूबसूरत क़िस्म जो आहे ऐं हिन बाबरकात महीने रमज़ान शरीफ़ जे हवाले सां बि हीउ गानो इनशा तव्हांखे तमामु घणो वणंदो। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा।